भाऊ भूलिया आयो भूलिया ना आहियूं चाचा जमाल भूलिया ना आहियूं सही जगह ते पहुता आहियूं सही जगह ते सो बि यम यम करे भाऊ जमाल दरअसल ॻाल्हि आहे त असां बुख ते आहियूं हल भला असांखे को चांहि पाणी पीआर को मानी वानी खाराए मूं वटि फैक्ट्रियूं कोन थियूं हलनि न वरी मूं वटि का हराम जी कमाई आहे हवा हाणे महिरबानी करे तव्हां निकिरण जी कयो छो अचे मुंहिंजे रोज़ीअ मथां लख ईंदव जेको त तुंहिंजो पेट बि हिकु पियो थो पलजे खुदा खे मञो बाबा खुदा खे मञो हितां निकिरण जी कयो चाचा जमाल जेकॾहिं चांहि प्यारी थियो त पोइ त वाह वाह हल त हली मूंखे देगड़ी खंडु ऐं चांहि ॾे मां ई थो तव्हांखे हिकिड़ी चांहि ठाहे पियारियां तूं बि यम यम करे चांहि ऐं खंडु तूं वठी अच बाक़ी रहियो खीर उहो त ग़ुलाम कादर आणी थो बाक़ी देगड़ी मूं वटि हाज़िर आहे निकुर शौंकू निकुर उथ त हितां हलूं हिते बि जहान कोन ठहियो हलऊं चाचा ग़ुलाम कादर हा हल उथ सुञाण सां असांखे पलव पियो आहे अदा सुहिणीअ खे बदनामी जा दाग़ लॻाइण में ऐं दिलावर जी दिलि मां कढण में असां कामयाब थी वियासीं त पोइ सॼी ज़िंदगी असां आराम सां गुज़ारींदासीं जे सुहिणीअ हिन हवेलीअ जो वारिस पैदा कयो त पोइ असांजी इज़त सॼी ख़ाक में मिली वेंदी अधी सोनी त हिन हवेलीअ में अञा हाणे आई आहे वारिस पैदा करण में साल लॻंदो आहे मां सोनीअ खे हाणे अहिड़ो त बदनाम करे छॾींदुसि जो पूरी दुनिया ॾिसंदसि इहो ख़्याल कजे त सोनीअ खे बदनाम करण जे चकर में तूं ऐं मां न बदनाम थी वञूं जॾहिं सोनीअ खे बदनाम कयो हुम त इल्ज़ाम हाकिम खान मथां लॻो आस्ते अदा आस्ते दीवारनि खे बि कन हूंदा थी अधी तूं दीवारुनि जी परवाह न कर मां हितां जे रहंदड़ माण्हुनि जे कननि में अहिड़ो त सीओ भराए छॾींदुसि अहिड़ो त भंग में रंग मिलाईंदुमि जो खैर हुजे तुंहिंजे भंग ऐं रंग सां गॾु तोखे बि खैरां घोटे पी छॾे जेकॾहिं तूं ईअं खैरां सां खौफ़दो रहे त माई ख़ुदा जो वास्तो थी असां को टरी पासो कर जॾहिं तव्हां मुंहिंजे लाइ खॾूं खोटींदा रहंदव त पोइ मां तव्हां खां कीअं हटंदसि माई खेरड़ी तोखे त ख़बर आहे त मां केॾो कमीनो माण्हू आहियां इहो त तव्हांजे सॼे नस्ल में शामिल आहे पर खैरां अहिड़नि कीड़नि खे पंहिंजे पेर हेठो रखी हीअं ची फाटण ॼाणे थी खैरां खे पूरो करणु एतिरो आसान नाहे सोचियो था न अदा तूं ॿाहिरि वञ हिन ॾाइण सां बात हणण में तूं न पुॼंदे हल हाणे हल अखियूं पोटारे थो ॾिसे पियो अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे अहिड़ा तुंहिंजे भाउ जहिड़ा केतिरा ई खैरां पोतीअ जे पलव सां ॿधी घुमंदी आहे हे मुंहिंजा पालणहार तू ई मुंहिंजी न्याणीअ खे पंहिंजी पनाह में रखजा उन्हनि ज़ालिमनि खां न्याणीअ खे तू ई परे रखजा बेशक रहमान रहीम ऐं बेजारो आहीं आमीन आमीन
किथे छॾींदा ज़ालिम मुझे न्याणीअ खे किथे छॾींदा पूरी फौज ज़ालिमनि जी पोयां अथसि किथे ज़िंदा छॾींदसि खुदा को मेहरबान थे इन्हनि ज़ालिमनि खां परे निकिरी वञनि बाकी ॻाल्हि ॻरी आहे कोन तो लगे तो खान ताजे इमरान के पो आसानी से हथ थींदो धड़ मुड़सन जो पोया पियल अथसि उन्हनि खां घणो लिकी कोन सघंदो अॻियां में वॾो खिलाड़ी आहे ॿार न है महमूद वली खान केॾो बि खिलाड़ी हुजे पर हाकिम खान ऐं कमाल खान भी वॾा ज़िदी अथसि जेसि ताईं पूरो न कंदसि लॻे थो वापसि कोन ईंदा खुदा कंदो पर बाबा भाई मूंखे कोन थो लॻे थोड़ा ॻाल्हि तूं परेशान न थी केर भॼे थो केर बीहे थो केर मरे थो ऐं केर बचे थो इन सभिनी मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ असां वेठा आहियूं सही मां परेशान न आहियां कहिड़ा अकबर जो चाचो पुनल खान तू आई जी मां आहियां पुनल खान हुकुम कयो अकबर बा भजाए आयो आहे बा खणी आयो जी पुनल खान अकबर अहिड़ो को बि कमु न कयो आहे बाबा जेकर इज्जत सां न ॿुधाईंदो त असां पुलिस जो छापो हणाईंदासीं असां तव्हां जा ॿियो ई न आहियूं चइबो तव्हां ईअं न ॿुधाईंदो असांखे का ख़बर न आहे त पोइ तव्हांखे मां छा ॿुधायां पोइ त अकबर बि हिते न हूंदो उहो हिते आहे कॾहिं खां वठी हिते आयो आहे उन खे हफ़्तो ॿ थींदा जॾहिं खान सां कावड़ियो त हिते आयो हिन वक़्तु असां वञूं था जेकर असांखे थोरी बि ख़बर पई त घरनि में गिरी तव्हांजा नंग कढंदासीं तोखे मां अॻे ई चयो न इहो ग़लति कमु करे आयो आहीं हाकिम खान खे दिलावर खान खे ख़बर पई त इहो नतीजो ग़लति निकिरंदो अहिड़ी का बि ॻाल्हि न थींदी चाचा साईं हाकिम खान धमकी ॾेई चयो अथसि त जेकॾहिं ॿांह वापसि न कंदो त चई आहिनि त घर में घिरी नंग कढंदासीं तव्हां हाकिम खान केरु थींदो आहे असांजे घरनि में घिरण वारो छोकिरी खे तूं हिते आहियूं पियो आहीं त असां ॿियो ई थियासीं कुझु बि कोन थींदो सुठो इन में थींदो छोकिरी खे हितां तूं कढी वञ
जेकॾहिं पुलिस जो छापो लॻो त असां केरु न बचाए सघंदो। फिलहाल त टरी विया आहिनि चाचा साईं, जेकॾहिं ॿीहर आया न पोइ सोचींदुसि हिन ॻाल्हि खे। कंहिं पके माण्हू जे ॾस ते आया आहिनि, ज़रूर मोटंदा। चाचा तूं खौफ़ न कर, अलाह ख़ैर कंदो। मां राति हितां छोकिरी खे वठी निकिरी वेंदुसि। जीअं माहौल थधो थींदो तीअं हाकिम खान वारनि जो शक घटि थी वेंदो। तोखे मां वापसि घुराए वठंदुसि। बाक़ी हिन वक़्तु हिते छोकिरी रहण जो वक़्तु न आहे। चाचा साईं चयुमि न, राति मां छोकिरी खे वठी हितां निकिरी वेंदुसि। तो बंद कर पाजो ये रोहन, बंद कर। हाणे ये मगर मछुआरा घोड़ा कंहिंजे लाइ थियो आहे, कंहिंजे लाइ थियो आहे, कहिड़ी कसर चढ़ी अथई ॿुधायो। चवां थो बस कर, बस कर। पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हणी हाणे ये घोड़ा न गाड़ ये घोड़ा। चलो माने बस कर, बस कर, बस कर। मुझे पालनहार तो मुझे न्याणीअ खे पंहिंजी पनाह में रखजा। मुझा मालिक जाते भी आए तो पंहिंजी पनाह में रखजा। जेको मेरे माल ॾिसी थो वठी बाल पंहिंजे कब्ज़े में जेका बि पोख बीठी आहे उनखे हाणे जो हाणे तीर ॾेई छॾ, हिकु तीर न बचाए। अरे भाई हाथ करे न वेंदो उनखे मारींदे बच्चो न घुरिजे लालू। ॿुधाइणो आहे त मूसा खान जो वेर कारी हर ते वेर साथ कारी हर ते पे अच पाण हिन बारे में परवाह न आहे। मिलणु नहीं असां भॼण नथा चाहियूं। आज को वेठो भले शायद खन कोशिश करा थी। मैं हाजू भाजू पे टिको थे ए तबा पुलिस ते कोई बाह लगी पई है ना। क्या कहना वल्लू साहब, मूसा खान असल बाह पारे छड़ी आ। खान जो घर फसल असल सजो तबाह करे छड़े बा। छा? हाँ साहब हाँ। सर मूसा खान वारा हिते वॾो नुक़सान पिया कनि। जेकॾहिं तव्हां चओ त मां फायरिंग करे वञमि की तव्हां भॼायां।
न तव्हां कुछ भी न कयो जेकॾहिं तव्हां कुछ कयो त माहौल अञा वधीक ख़राब थी वेंदो पोइ छा हिते असां ख़ामोश वेठा रहूं मां सिकंदर खान खे मोकिलियां थो जेको मूसा खान खे सम्झाइण जी कोशिश कंदो ठीकु आहे सर जेतिरो जल्द थी सघे सिकंदर खे रवानो कयो मां हींअर जो हींअर सिकंदर खे मोकिलियां थो तव्हां पंहिंजी चेक पोस्ट संभालियो ओके सर साहब छा चयो बा साहब चए तो वलूअ खे मोकिल त मूसा खान खे रोके छा मुझा कन फाड़े छॾिया है ॻाल्हि त ॿुध तोखे कहिड़ो लाचार पियो हो जो परायूं ॻाल्हियूं बि कन ॾेई ॿुधी ॿुधा पई त कहिड़ियूं पयूं गिलाऊं कयो सभु तो जड़ियूं आहिनि जो हर वक्त परायूं गिला कदी वतन खैरा जे सिर ते ख़ैर हुजे मां बराबर गिला खोर आहियां पर तव्हां खां वधीक गिला जो गांगो बि कान हूंदी तोखां पोइ बि ॿ हथ घटि रहियूं हा ओ जनी जनी तूं सुध सुधोरो अड़ी तूं मुंहिंजी पुराणी सहेली आ वरी हिन डायण जो पासो खयूं अथई छा सहेली वाह वाह अड़ी छाची सहेली निभागी तो त मूंखे रत जा घोड़ा वाह या न रत जा घोड़ा को अञा बि तोसां ठा करे खैरा जे सिर ते ख़ैर हुजे माई जॾहिं मां तोसां ॻाल्हायां ई नथी पोइ तूं छो थी हरू भरू मुंहिंजे ॻिचीअ में पवे खैरी तूं त अॼु ताईं कंहिंखां बि नाहे मुड़ी पोइ ही वरी तोखां कीअं मुड़ंदी जे नथी मुड़े न त हेठि पुठियो अथसि अचे वटे डर हाणे मुंहिंजे नज़र में डर खैरा जे सिर ते ख़ैर हुजे इहे हुकुम वञी इन्हे जनीअ ते मथां हलाए मां तुंहिंजी नौकरियाणी न आहियां मां तुंहिंजी नौकरियाणी जो तुंहिंजा इहे बादशाही हुकुम वेही ॿुधंदसि इहे हुकुम जनीअ ते हलाए इहे हुकुम तुंहिंजी चमची इहा अथई इहा जनी अथई तुंहिंजी चमची खैरी हिंजी चमची थींदी मुंहिंजो ठुठियो जन्नत माफ़ कजांइ जीजा माफ़ कजांइ तोखे थोरी थी चवां आउं त हिन खे थी चवां अञा बि सन्हियूं करेसि सन्हियूं ॻाल्हि त ॿुध तूं असां ॿिन्हिनि खे वधाइण थी चाहे न खैरा जे सिर ते ख़ैर हो जहिड़ी जनी रखो अलाह ते 2-3 ॾींहं बीह पोइ इन्हे डाइण जा हथ तुंहिंजे जुंडनि में हूंदई तुंहिंजनि जुंडनि में छा ही मुंहिंजा जुंडा पटींदी अरे जेकॾहिं मुंहिंजा जुंडा हिन पटियनि मुंहिंजा जुंडा पट तिरी करे छॾींदीसांस हा जन्नत नाराज़ न थी जीजा न तोखे न आया हिन खे आया हिन खे हा जुंडा हुनजा पई पटे वरी हाणे मूंसां जीजा ही डाइण पाण खे हिते बीहण बि कान ॾींदी हल त पाण हलूं बीह थी हुजे हिते हल गिला जा गांगा आज़मो ई नथो थिएव गिला करण खां सवाइ बुढी बि नथियूं मरण पई रखोला तेरी जनी तोखे उहे ॾींहं ॾेखारींदसि जो यादि कंदीअ हिन वक्त जो हिते अचण फज़ूल आहे सिकंदर खान फज़ूल आहे मूंसां खां कुझु सम्झण जी कोशिश कयो मथा साहब जो ज़ोर आहे जेकॾहिं हुन जो ज़ोर आहे त पोइ छा असां बेसन जियां कद हेठि करे वेही रहंदासीं मूंसां जेकॾहिं तव्हां ईअं ई कानून जी भञकड़ी कंदा रहंदव त मजबूरन तव्हांखे गिरफ़्तार बस सिकंदर बस जेकॾहिं अथई दम अच कर मूंखे गिरफ़्तार कुछ समझण जी कोशिश कयो मूंसां खान कुछ समझण जी कोशिश कयो सिकंदर खान हिन वक्त असांजे अखियुनि जे अॻियां आधारी छॾियल आहे आधारी जेको बि असांजे साम्हूं ईंदो उहो खोटजी वेंदो इन करे चवां थो असां खां परे रह मथा साहब जो ज़ोर आहे त मां तव्हांखे रोकियां कुझु बि कोन थींदो सिकंदर खान तुंहिंजे साहब खे कुझु बि कोन थींदो बाक़ी तव्हां अजायो पंहिंजी मौत खे दावत न ॾियो ॾिस सिकंदर खान तव्हां असां हिन दर जा आहियूं जेकॾहिं तो मुख में हथ विधो त पोइ मुंहिंजा हमराह बि तोखे जीअरो कोन चढ़ींदा सिकंदर खान तोखे जीअरो कोन चढ़ींदा
सलाह ॾियां थो त कानून खे पासीरो रखी पंहिंजी ज़िंदगी जे लाइ सोच। मूंसां खां तव्हांजे चवण जे करे मां त साइड करे वेही रहंदुसि, पर जेकॾहिं साहिबु उथी खड़ो थियो त उनखे केरु रोकींदो? निसार खार त मां पाणे मोड़ियुसि। बाक़ी तोखे हिकु सलाह ॾियां थो त जेसि ताईं असांजो मसइलो हल थिए तेसि ताईं तूं मोकल वठी हलियो वञ सिकंदर खान, न त तुंहिंजो साहु हिन कानून जी आड़ में तोखे माराए छॾींदो। मां त वापसि वञा थो मूंसां खान, पर जेकॾहिं तव्हां थोरो हथु हल्को न रखियो त इहा चार्ज साहिबु पाण खणंदो। छाजी चार्ज? जॾहिं असां केस ई दाख़िल नाहे कयो। बाक़ी इहे जेके खून पिया थियनि, इहे समूरा खून बि खानू जे खाते में हणंदा वञो। जेकॾहिं खानू असांजी गोली खां बची ऐं कानून जे वर चढ़ियो त पोइ उन्हीअ खे फाही ॾियण में तव्हांखे आसानी थी।